हज़रत मियाँ मीर सिंधी लाहौरी। लाहौर जे गुतियल आबादी वारे इलाइक़े उमर कॉलोनी मियाँ मीर दरबार रोड ते सन्युनि घिटियुनि विच में हिकु कुशादे अहाते अंदरि पंहिंजे वक़्त जे वॾे आलिम दानिश्वर कादरी सिलसिले जे सूफ़ी बुज़ुर्ग सिंध जाए हज़रत मीर मोहम्मद मियाँ मीर वलद साईं ॾितो सेवाणी जी मज़ार आहे। हज़रत मियाँ मीर सिंध जी पहिरीं क्लासिकल शाइर ऐं आलिम काज़ी कादन जो ॾोहिटो संदसि धीउ बीबी फातिमा जो पुटु आहे। हज़रत मियाँ मीर 1957 हिजरी में सेवण में ॼाओ। लाहौर में हुन पंहिंजे विसाल ताईं 60 साल गुज़ारिया। मुग़ल बादशाह मां जहांगीर, शाहजहान ऐं औरंगज़ेब पिणु संदसि इल्म ऐं बुज़ुर्गियत जा मुअतरफ़ ऐं मुतक़द रहिया। ख़ासि तौर ते शाहजहान जो सूफ़ी पुटु दारा शिकवा जेको मियाँ मीर जे मुरीद ऐं जानशीन मुला शाहिद बदख्शानी जो मुरीद हुयो, खेसि पंहिंजो मुर्शिद सम्झंदो हुयो ऐं संदसि ख़ासि अक़ीदतमंद हुयो। हुन हज़रत मियाँ मीर जे अहवाल ऐं संदसि फ़िक्र ते जामिया किताब सकीनतुल औलिया पिणु लिखियो। आम सां गॾु हर मकतब फ़िक्र ऐं मज़हब जा माण्हू बिना कंहिं मज़हबी मतभेद जे मियाँ मीर जा अक़ीदतमंदनि में शामिल हुया। हज़रत मियाँ मीर जे इल्मियत, बुज़ुर्गियत ऐं पाकाई जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त जॾहिं सिखनि जे सभ खां मुक़दस गुरुद्वारे गोल्डन टेम्पल जी अॾावत जो सोचियो वियो त उन वक़्त जे गुरु अर्जुन सिंह जी ख़्वाहिश ते गोल्डन टेम्पल जे पीड़ जो पत्थर हज़रत मियाँ मीर खां रखायो वियो। मियाँ मीर सुल्तान बाहू ऐं शाह हुसैन साॻी सदी जा सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि। पोइ बि संदन फ़िक्र ऐं नज़र में फ़र्क़ु रहियो आहे। मियाँ मीर साईं 1045 हिजरी में विसाल कयो। संदसि मज़ार जे चौधारी अहाते में हिकु पासे मस्जिद ऐं हिकु पासे नंढड़ो क़ब्रस्तान आहे। किन साहिब हैसियत अक़ीदतमंदनि अॻुवाट ई पंहिंजे क़बर लाइ जाइ रखाए छॾी आहे। लेजेंड अदाकार मोहम्मद अली जी क़बर जे पेरांदी खां संदसि ज़ाल अदाकारा ज़ेबा जी क़बर जी ख़ाली जाइ बि मौजूदु आहे।